नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में जीए सिंध क़ौमी माज़ आरीसर ग्रुप पारां मज़हबी इंतहा पसंद ऐं जबरी गुमशुदगियुनि सिंध जी वहदत ते वार ऐं धारियुनि जी आबादकारी ऐं डॉक्टर निमृता जे क़त्ल ख़िलाफ़ मोरो बाईपास खां हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मोरो प्रेस क्लब अॻियां पहुती। रैली जी अॻुवाणी असलम खैरपुरी, अमीर आज़ाद ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त सिंध में वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी खे रियासती पुठभराई आहे। सिंध में इंतहा पसंदी खे मंज़म अंदाज़ में पकड़ियो पियो वञे, जेको अमल असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। डॉक्टर निमृता वाक़ियो इंतहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे या थोरी आहे। हिन वाक़िए ते शफ़ाफ़ जांच कराए कातिल ज़ाहिर करे हुननि खे सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।